रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में चंड जो 2 टुकड़ा थियण इहो मौजज़ो हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पघर मुबारक जो ख़ुशबू जेका आहे इहो बि हिकिड़ो मौजज़ो हो। मेराज जो वाक़ियो आहे इहो मौजज़ो आहे। हिकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातों रात मके खां बैतुल मक़दिस खां पोइ आसमान ते विया, जन्नत जहन्नम ॾिसी करे वरी मोटी आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कहिड़ा मौजज़ा हुआ? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत ऐं अवां जी ज़िंदगी में कई मौजज़ा अल्लाह तबारक व तआला अवां खे अता फ़रमाया ऐं उन्हनि मौजज़नि जी तादाद मुख़्तलिफ़ रही आहे। इमाम इब्न क़य्यिम रहिमहुल्लाह पंहिंजी किताब में लिखनि था त तक़रीबन 1000 खां मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़ात बाबरकत आहे उन्हनि जी ज़ात मां जेके मौजज़ा नज़र आया माण्हुनि ॾिठा, इहे तक़रीबन 1000 खां मथे आहिनि। इन्हनि जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो क़िस्म इहो आहे जेको रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खां पोइ बि जारी आहिनि ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेके रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में मौजूदु रहिया ऐं कुझु अहिड़ा मौजज़ा बि आहिनि जेके हिकु चकर थी विया वरी दुबारा कोन थिया, जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में चंड जो 2 टुकड़ा थियण इहो मौजज़ो हो। मेराज जो वाक़ियो आहे इहो मौजज़ो आहे जेको वॾो अज़ीम मौजज़ो आहे त हिकिड़ो इंसानु, हिकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातों रात मके खां बैतुल मक़दिस खां पोइ आसमान ते विया, 7 आसमान जन्नत जहन्नम ॾिसी करे वरी मोटी आया। चंड जो 2 हिसे में टुकड़ा थियण इहो हिकु चकर ई थियो, वरी कोन थींदो। अहिड़ा कुझु मौजज़ा आहिनि जेके काफ़ी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में रूनमा थिया। ईअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत में जेके मौजज़ा हुआ मूं ॿुधायो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पघर मुबारक जो ख़ुशबू जेका आहे इहो बि हिकिड़ो मौजज़ो हो। ईअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथनि मां पाणी पीअण जे लाइ हिकिड़ो सॼो क़ाफ़िलो, सॼी फ़ौज हिकिड़े नंढड़े बर्तन में जेको पाणी हो हिकिड़े उहो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उंगलियुनि मां जॾहिं गुज़रियो त सॼी जी सॼी फ़ौज सभिनीनि इहो पाणी पीतो। ईअं खाधे वधण जो ताम जेको हिकिड़ो नंढड़ी देगड़ीअ में जेको खाधो हो उहो हिकिड़ो खाधो जेको 4-5 माण्हुनि जे लाइ काफ़ी थी सघे पियो, उहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी फ़ौज खे, सॼे क़ाफ़िले खे खाराए वरितो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में अहिड़ा कई वाक़िया, अहिड़ा कई मौजज़ा मौजूदु रहिया। कुझु मौजज़ा अहिड़ा आहिनि जेके बाक़ी आहिनि, जीअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला सभिनी खां वॾो मौजज़ो ॾिनो हो क़ुर करीम जी सूरत में। त अल्लाह तबारक व तआला जो क़ुर नाज़िल थियो प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, इहो क़ुर क़यामत ताईं बाक़ी रहंदो। इहो क़ुर जेको हिदायत आहे, इन जी बरकत आहे, इन्हनि जे पढ़ण में शिफ़ा आहे, इन्हनि जी पढ़ण सां मुश्किलात बि दूरि थींदियूं आहिनि, इंसानु हिदायत ते ईंदो आहे, बरकत वधंदी आहे। इहे सभु मौजज़ा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़यामत ते हलंदा। इहे 3 क़िस्म मौजज़ा आहिनि जेके ख़ासि मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि। हाणे इन्हनि मौजज़नि में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन बि आहे त अल्लाह जे रसूल जी जेका सुन्नत आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी हदीस आहे, उहो सॼो महफ़ूज़ आहे। अल्लाह तबारक व तआला जीअं क़ुर खे महफ़ूज़ रखियो आहे, ईअं प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सुन्नत आहे, अवां जी हदीस आहे, उहा बि महफ़ूज़ आहे। इहो बि मौजज़ो आहे। ईअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शान ऐं अज़मत हुई, जीअं उन दौर में महफ़ूज़ हुई, अॼु बि महफ़ूज़ आहे। अॼु बि केरु इंसानु अगरि को दुश्मन, को जेको आहे बदबख़्त आहे, प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में कुझु ॻाल्हाए थो त अल्लाह तबारक व तआला जा मौजज़ा असां ॾिठा आहिनि त उन्हनि माण्हुनि जी कहिड़े क़िस्म जी मौत थिए थी, कंहिं क़िस्म में मरनि था, कहिड़ो अज़ाब उन्हनि जे मथां नाज़िल थिए थो। त इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा मौजज़ा अल्लाह जे रसूल जा कई आहिनि जेके बयानु करण खां मथे आहिनि, जेके प्यारे पैगम्बर जी ज़िंदगी, अवां जी सीरत, अवां जी ज़ात बाबरकत में मौजज़ा मौजूदु हुया। अल्लाह तबारक व तआला इन्हनि ते ईमान खणी अचण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।